डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र जी हिदायत हेठि हज़रत अली करमुल्लाह वजह जी शहादत जे ॾिहाड़े जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ हिकु आला सतही गॾिजाणी डिप्टी कमिश्नर सेक्रेटरिएट में थी, जंहिंमें टिनी तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नर्स टाउन ऐं म्यूनिसिपल अमलदारनि खे शहरनि जी सफ़ाई सुथराई घिटियुनि में रोशनी जो बंदोबस्तु करणु, जुलूसनि ऐं मजलिसनि जे गुज़रगाहनि लाइ लाइट समेत ॿिया ख़ुसूसी इंतज़ाम करण जी पिणु हिदायत ॾिनी वई। डिप्टी कमिश्नर सैयद जवाद मुज़फ़र यौम अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जे ॾिहाड़े जी मुनासिबत सां पुलिस खे सिक्योरिटी जा ख़ुसूसी इंतज़ाम करण जी पिणु हिदायत ॾिनी। हुन मजलिसुनि ऐं जुलूसनि जे मुंतज़मीन ते ज़ोर भरियो त हू वक़्त जी पाबंदी कनि त जीअं अवाम तोड़े इंतज़ामिया खे कंहिं बि क़िस्म जी ॾुखियाई खे मुंहुं ॾियणो न पवे। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 मंज़ूर अहमद लगारी, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 सैयद जुनैद शाह, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सोहो, असिस्टेंट कमिश्नर हाला डॉक्टर मुज़ाहिर अली बुर्रो, असिस्टेंट कमिश्नर सईदाबाद अली शान मलिक, मुख्तियार कार मटियारी परवेज़ मलिक, मुख्तियार कार हाला नसरुल्ला चावड़ो, मुख्तियार कार सईदाबाद इरफान आलमानी समेत ॿियनि अमलदारनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।